ख़बर ॾींदासीं। वज़ीर मुराद अली शाह सां वर्ल्ड बैंक के आला सतही वफ़द गॾिजाणी कई है। गॾिजाणी में मुख़्तलिफ़ मनसूबनि ते अॻुभराई ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। सिंध में ॿोॾ बद हानी हेठि जहिड़ा ख़तरा बि आहिनि। वर्ल्ड बैंक के ॾखण एशिया बाबति डायरेक्टर जॉन ए रोम जो चवणु आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध में ज़राअत जी बहाली लाइ क़दम खंया विया आहिनि। वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध में हारियुनि जी कणिक जे ॿिज लाइ वर्ल्ड बैंक जे सहकार सां माली मदद कई वेंदी। हलंदड़ साल सिंध में कणिक जो बहितरीन फसल थियो आहे। अवां खे आगाह कयो पिया कराची मां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वर्ल्ड बैंक जे वफ़द गॾिजाणी कई आहे। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे फ़कीर सलीम। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। फ़कीर सलीम, आगाह कजो, वॾे वज़ीर मुराद अली शाह सां वर्ल्ड बैंक जे आला सतही वफ़द गॾिजाणी कई आहे। जी बिल्कुल, सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वर्ल्ड बैंक के एक आला सतही जो वफ़द है उनकी मुलाक़ात थी है। उन खां पोइ एक इजलास मुनक़िद किया वियो आहे। इन मुलाक़ात में जो वर्ल्ड बैंक जो कंट्री डायरेक्टर है साउथ एशिया जो वो मिस्टर जॉन ए रूम उन वफ़द के सरबराही करे रहियो हो। जॾहिं त वॾे वज़ीर सां गॾु जेके इजलास में मौजूद ऑफिसर हुआ उन्हनि में चीफ सेक्रेटरी सिंध, चेयरमैन PND ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ खातनि जा सेक्रेटरीज़ उहे बि उन में शरीक आहिनि। इजलास में मुख़्तलिफ़ मनसूबनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। जॾहिं त पाकिस्तान में जेको मौसमी तब्दीलियुनि सबबि 2022 में जेके ॿोॾ वारी सूरत पैदा थी उन ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई ऐं ॿुधायो वियो सिंध हुकूमत पारां त जेको पाकिस्तान में मजमूई तौर ते बरसात जे करे जेको मुल्क जो टियों हिसो आहे उहो पानी में बुॾी चुको हुयो। जॾहिं 1700 माण्हू जेके आहिनि उनमें फ़ौत थिया ऐं 33 मिलियन जेके माण्हू उहे मुतासिर थिया। 16 बिलियन जेके डॉलर्स आहे जो नुक़सानु थियो। इहो वर्ल्ड बैंक पारां सिंध हुकूमत खे ॿुधायो वियो। वर्ल्ड बैंक जो चवणो हुयो त ॿोॾ दौरान जेका सूरत पैदा थी है ख़ासि तौर ते मौसमी तब्दीली खां पोइ उहा हाणे हीट वेव जो ख़तरो आहे जंहिं सबबि वधीक नुक़सानु थियण जो ख़दशो आहे। वर्ल्ड बैंक जो चवणो हुयो त पाकिस्तान में ॿोॾ दौरान 8.4 खां 9.1 मिलियन ताईं वधीक जेका माण्हू उन गुरबत जो शिकार थींदा। वर्ल्ड बैंक तजवीज़ ॾिनी त मुल्क में जेके ॿोॾ मुतासिर इलाइक़ा आहिनि उनमें ॿीहर उन्हनि जी बहाली जे लाइ कमु शुरू कयो वञे। ऐं जॾहिं त जेके ज़रई सूरत हाल आहे उन बाबति सिंध जे वॾे वज़ीर चवणो हुयो त ज़रई ज़मीन मां पाणी ऐं जो जेको निकाल आहे उहो करे हाणे हुते ख़रीफ़ जो फसल पोखियो वियो आहे। जॾहिं त सिंध हुकूमत पारां जेको आबादगार आहिनि उन्हनि खे सपोर्ट प्राइस जे लाइ कणक जो जेको अघु आहे उहो 4,000 रुपया फी मण मुक़ररु कयो वियो आहे। ॿिन्ही वर्ल्ड बैंक जो जेको एशिया जो डायरेक्टर आहे उन ऐं वॾे वज़ीर विच में मुख़्तलिफ़ मनसूबनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई ऐं इहो इतफ़ाक़ कयो वियो त गॾियल तौर ते सिंध जी बहाली जे हवाले सां कोशिशूं कंदा। जी फ़कीर सलीम, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।